सगियूं भरिसां ॻोठ रसूल बख़्शी इस्बाणी खे तक जे चूंडियल नुमाइंदनि इबरत जो निशानो बणाए छॾियो। 300 घरनि ते मुश्तमिल ऐं 2000 खां वधीक आबादी रखंदड़ हिन क़दीमी ॻोठ जा माण्हू बुनियादी सहूलियतुनि खां महरूम हुजण सबबि सरापा एहतिजाज बणियल आहिनि। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे सगियूं मां CNN न्यूज़ जो रिपोर्टर रहमान फिदा अब्बासी। जी फिदा, छा तफ़सील आहिनि? सगियूं भरिसां ॻोठ रसूल बख़्श हिसबाणी खे तक जे चूंडियल नुमाइंदनि इबरत जो निशानो बणाए छॾियो। 300 घरनि ते मुश्तमिल 2000 खां वधीक आबादी रखंदड़ हिन क़दीमी ॻोठ जा माण्हू बुनियादी सहूलियतुनि खां महरूम हुजण सबबि सरापा एहतिजाज बणियल आहिनि। ॻोठ रसूल बख़्श हिसबाणी जा रहवासी दिलबर अली हिसबाणी जे अॻवाणीअ में मोहम्मद छुटल हिसबाणी, ख़ालिद हिसबाणी, फैज़ल हिसबाणी, रियाज़ अली हिसबाणी, हिदायत करीम हिसबाणी स्कूल जे मासूम शागिर्दनि समेत एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे मीडिया ॾांहुं दाहींदे चयो त असांजे ॻोठ रसूल बख़्श हिसबाणीअ जे घिटनि में गुज़िरियल केतिरनि ई महीननि खां बरसाती पाणी निकाल न थी सघियो आहे, जंहिंजे करे बरसाती पाणी बदबूदार बणिजी वियो आहे, जंहिं सबबि मलेरिया ऐं ॿियूं मुख़्तलिफ़ बीमारियूं फहिलजण लॻियूं आहिनि। हिननि वधीक ॿुधायो त ॻोठ जे घिटनि में अॼु बि गोॾे जेतिरो बरसाती पाणी हर वक़्तु बीठल रहे थो, जंहिं सबबि बीमारियूं, माण्हुनि जा फौतियुनि जा मढ़ कुल्हे ते खणी गंदे पाणी मां गुज़रणो पवे थो। ॻोठाणनि वधीक ॿुधायो त असांजे ॻोठ जे तरक़ियाती कमनि जी स्कीम 4 भेरा मंज़ूर थी चुकी आहे, पर पीपल्स पार्टी जा चूंडियल नुमाइंदा ऐं ॻोठ जा अॻवान रक़म हड़प करे विया आहिनि, जंहिंखां को बि पुछण वारो नाहे। असां बिटे अज़ाब में महिरबानी फिदा तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।